नौशहर फिरोज में एक दफ़ो ॿीहर बदमनीअ जी बाहि भड़की बि रही आहे, जंहिं सबबु शहरी सरापा एहतिजाज आहिनि। शहरनि जो चवणु आहे त आए ॾींहुं मोटरसाइकिलुनि जी चोरियूं थी रहियूं आहिनि, शहरनि मां दुकाननि जूं चोरियूं थी रहियूं आहिनि, जंहिं सबबु हू गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। अचो त शहरनि खां पाण इन सिलसिले में हाल अहिवाल कयूं त शहरनि जो छा चवणु आहे। तमामु नाअहली आहे ऐं जेको ASP नओं आयो आहे लिगारी इल्ताफ़ लिगारी साहिबु, उहो त मां ईअं थो चवां खुलियल लफ़्ज़नि में त उहो चोरनि जो पाथारी आहे। ॾींहं ॾिठे जो बि चोरियूं पियूं थियनि प्रेस क्लब जे साम्हूं, इंतिहा आया त माना प्रेस क्लब जे साम्हूं मोटरसाइकिल चोरी थी वञे ऐं ॾींहं जो राति जो दुकान महफ़ूज़ न आहिनि, बाज़ारूं महफ़ूज़ न आहिनि। गुज़िरियल बि कई चोरियूं थियूं आहिनि, AGS बैटरियुनि जे दुकान तां बि चोरी थी ऐं कई चोरियूं राति जो बि थियनि पियूं, ॾींहं जो बि थियनि पियूं। पुलिस जी नाकामी आहे ऐं बिल्कुलु पुलिस का बि कंहिं बि क़िस्म जी हेल्प करण लाइ तयारु न आहे, ॿुधण लाइ तयारु कोन्हे को। हलंदड़ प्रोग्राम मां जेका मोटरसाइकिल चोरी थी आहे इहा खुलियल दहशतगर्दी आहे। SP नौशहर फिरोज जेको चए पियो त मां जेको आहे कचे में वञी धाड़ेलनि सां मुक़ाबिलो कंदुसि ऐं धाड़ेल राकेट खणी मां धाड़ेल मारींदुसि, पर असां उन खां पुछूं था त नौशहर फिरोज में बदअमनी जो राज पियो हले। रोज़ानो 10 खां 15 मोटरसाइकिलूं चोरी पियूं थियनि, ढगा बकरियूं, माना घरनि जूं चोरियूं, दुकाननि जूं चोरियूं। अमी आख़िर कहिड़ो जेको आहे कानून तहत मुल्क में जेको आहे हलायो पिया ऐं असां इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त जेकॾहिं 24 कलाकनि में ई चोरी थियल मोटरसाइकिल प्रेस क्लब मां वापसि न थी त असां इन बदअमनी ख़िलाफ़ु SHO नौशहर फिरोज जे गेट ते धरणो हणंदासीं। बदअमनी सूरत हाल तव्हां सॼी तव्हांजे साम्हूं आहे। जीअं ॾींहं ॿ ॾींहं शहर जूं हालतूं ख़राब थियूं पियूं थियनि, पुलिस जो को तवजो कोन्हे को। बाक़ी मास्क न पायो उन ते लठ पई लॻे ऐं जेकॾहिं कंहिं चौंक ते को रेड़े वारो बीहे थो पुलिस जी लठ उन ते लॻे थी। को गाॾी वारो जेकॾहिं अचे थो ट्रैफिक वारो अॻु वठी उन खां पैसे वठण जे लाइ, इहे सभु शयूं आहिनि। बाक़ी ज़ाहिर आहे जेको अमन अमान जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे। अमन अमान ASP साहिब खे इहा ख़बर पवे थी त सिंधीअ में प्रेस रिलीज़ जेको आहे न ॾींदा, इहा ख़बर पएसि थी। बाक़ी जेकॾहिं उन्हनि जे जेके ॾोह थियनि था, जिते चोरियूं थियनि थियूं, धाड़ा लॻनि था, इहा SP साहिब खे ख़बर कोन्हे, SHO खे ख़बर कोन्हे, DSP हेडक्वाटर खे ख़बर कान्हे त शहर जो ऐं ॻोठ जो आस पास जो जेको माहौल जेको हिननि जे मातहत आहे उहो केतिरे क़दुरु ख़राबु आहे ऐं कहिड़ी हालतुनि में आहे, उहा उन्हनि खे ख़बर कान्हे। नौशहर फिरोज में अमन अमान नाले का शइ कोन्हे का। हिते जॾहिं खां वठी लिगारी साहिबु आयो, असांखे त उमेदूं हुयूं त लिगारी साहिबु अची ॾाढो कैलाशनूं मथे लहराए ऐं ॿुधाए पियो त आउं शिकारपुर वञी विढ़ां। पर हितां अॼु असांजे ताज़ो प्रेस क्लब जे भरिसां हिकिड़ो असांजो प्रोग्राम सिंधी अदबी संघ तरफ़ां हले पियो, उन प्रोग्राम जे महिमाननि जी मोटरसाइकिल काजी वई आहे। इन खां अॻु में 5 दफ़ा शिकायतूं खणी SP साहिब वटि पहुता आहियूं त चोरियूं शहर में आज़ार वधी वियो आहे, गुंडागर्दी वधी वियो आहे। SP साहिब खे इहा ख़बर पए थी त मंथली केतिरी वठणी आहे, चर्स ते मंथली केतिरी वठणी आहे, अफ़ीम ते मंथली केतिरी वठणी आहे। रोड ते पंहिंजा माण्हू छॾियल आहिनि हिननि जा। तव्हां राति जो रोड ते ॾिसो त प्राइवेट माण्हू ऐं उन्हनि सां गॾु पुलिस मोबाइल आहे, जेका उहो प्राइवेट माण्हू बाक़ाइदे फुरलुट था कनि ऐं उन्हनि खे ख़बर पए थी त हीअ गाॾी 2 नंबर आहे, हीअ गाॾी 1 नंबर आहे। उन्हनि जो मसइलो रोड ते उकलायो वञे थो, थाणे ते नथो आंदो वञे, का FIR नथी कटी वञे, को केस दाख़िल नथो कयो वञे। को ॾींहुं ख़ाली कोन्हे जो का चोरी न थिए, का फुर न थिए। ताज़ो हींअर प्रेस क्लब नौशहर फिरोज जे अॻियां मोटरसाइकिल चोरी थी वई। उन खां अलावा सॼे ज़िले जी आहे सूरत हाल बदअमनी जी बाहि भड़की पई आहे। हिन SSP इल्ताफ़ लगारी जे अचण खां पोइ त जंहिंजी चोरी थी थिए उहो NC कटाइण थाणनि ते थो वञे, उन्हनि खे चवंदा भाउ 500 खां 1000 ॾियो ऐं स्टेशनरी जा पैसा ॾियो। ऐं उन खां पोइ जेका पंहिंजो FIR जा वरी अलॻि रेट मुक़ररु कया विया आहिनि। हीअ SSP नौशहर फिरोज वासियुनि लाइ हिकिड़ो वॾो अज़ाब आहे जंहिंखे हटणु खपे। सियासी समाजी धुरियुनि ऐं सहाफ़ियुनि जा तव्हां वीचार ॿुधा, उन्हनि जो चवणु आहे त नौशहर फिरोज में बदअमनी जी बाहि तमामु घणी भड़की वई आहे, जंहिं सभु रोज़ मोटरसाइकिलूं चोरी थी रहियूं आहिनि। शाम जो शहर जो निकिरण ॿार माल थी वियो आहे। हिननि मुतालबो कयो त सहाफ़ियुनि ऐं ॿियनि शहरनि जूं थियल चोरियूं वापसि करायूं वञनि ऐं शहर ज़िले में अमन बहाल करायो वञे। ज़ाहिद राजपर, टाइम न्यूज़, नौशहर फिरोज।